जी बिल्कुल नाज़रीन, तलाहर जे सरकारी अस्पताल जो तरक़ियाती कम गुज़िरियल 3 सालनि खां रोलड़े जो शिकार है, जंहिं सबबि हिते ग़रीब मरीज़नि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। अचो त हिते ईंदड़ मरीज़नि ऐं शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त असांखे वधीक छा था ॿुधाइनि। असांजी अस्पताल ॾिसो पिया, बिल्डिंग नई ठही आहे ऐं असां परे परे खां ईंदा आहियूं इलाज लाइ। बिल्डिंग में को डॉक्टर या को अहिड़ो सहूलियत मुहैया न आहे। असां ग़रीबनि खे, असांजे शर्मंदा खनि खे, असांजे गवर्नमेंट खे अपील आहे, असांजे चङनि खे असांजी अपील सुणनि। छितूं जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि, उन्हनि जो सरियो जेको आहे तव्हां पाण ॾिठो हूंदो, ज़ाहिर थी वियो हूंदो। हाणे असां जेके हिते मुलाज़िम जेके कमु पिया करियूं उहो बि हिकिड़े ख़ौफ़ ऐं वॾे हैरास में कमु पिया करियूं। हिन इस्पताल जी इहा पोज़ीशन थी आहे त हिते ज़िंदगी बचाइण जे चकर में न, हीअ इस्पताल हाणे केॾी महिल बि हाणे मथां बरसातूं अचनि पियूं, वॾो को हादसो थी सघे थो हिन इस्पताल में। ऐं हीअ जेका नई इस्पताल जेका 3 सालनि खां कमु बंदि पियो आहे, इन जे लाइ अञा का अहिड़ी पोज़ीशन कोन आई आहे जेका इस्पताल जो कमु हले। ईअं न थिए त जेके जंहिं पुराणी बिल्डिंग में असां कमु करियूं पिया या मरीज़ अचनि पिया, को वॾो हादसो थिए। जो अस्पताल पुरानी है उनमें जो छितूं बाक़ायदे तव्हां ॾिसंदा त जेके जा बाक़ायदे उतां छप्पर किरंदा आहिनि मरीज़नि मथां ऐं डॉक्टरनि मथां। पुराणी इमारत जेका खंडर थी पई आहे, का शइ कोन में। नई इमारत 3 सालनि खां वठी कमु जारी आहे, कमु थिए त को बि कोन थो। तव्हां वञी हालत ॾिसो कहिड़ी थी पई आहे। हीअ चूंडियल नुमाइंदनि जी इंतिज़ामिया ई ना आयली आहे, ॿियो छा आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं त ख़ुदा महिरबानी करे असांखे जेको आहे सो इस्पताल जी इमारत ठाराए ॾिनी वञे त जीअं माण्हुनि खे वक़्तु सर इलाज मिली सघे। इन्हनि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर बिल्डिंग जो कमु कराए ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु साबिर हुसैन लगारी, सिंध वॉइस, तलाहर।